नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त राणीपुर में सिविल सोसाइटी रेलवे स्टेशन पारां गरीब मुस्तहक माण्हुनि में राशन तक़सीम कयो वियो। सिविल सोसाइटी रेलवे स्टेशन पारां कलंदर बख्श जामरो, मुख्तियार हुसैन जामरो, उस्ताद मंज़ूर शेख, नवाब जामरो 60 गरीब मुस्तहकनि में राशन तक़सीम करे कोरोना जी मौज़ी मर्ज़ बाबति ॼाण ॾिनी। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कलंदर बख्श जामरो, मुख्तियार हुसैन जामरो, उस्ताद मंज़ूर शेख, नवाब जामरो ॿुधायो त असांजे कोरोना वायरस खां बचाव लाइ हुकूमत पारां लॉकडाउन सबब मुतासिर थियल गरीब मुस्तहक माण्हुनि में पंहिंजी मदद पाण तहत राशन विरायो है। आलमी वबा कोरोना वायरस सबब हुकूमत पारां कयल लॉकडाउन जे करे मुतासिर थियल गरीब मुस्तहकनि जी मदद जारी रखी वेंदी। असां सभिनी खे हिन मुश्किल घड़ी में रोज़ कमाए खाइण वारनि गरीबनि जी मदद करणु घुर्जे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।